जी बिल्कुल नाज़रीन, इन वक्त असां इंसान सोशल एसोसिएशन चेयरमैन सिंध मोहम्मद इसाक कंबो सां गॾु मौजूदु आहियूं। अचो त अॼु जेको कंबो बिरादरी आहे उहिदेदार चूंडवा, अचो त मोहम्मद इसाक कंबो साहिब को इन हवाले सां मालूमात वठूं। सर सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। सर, जेके अॼु कंबो बिरादरी जी मीटिंग आहे उहिदेदार चूंडवा कंबो बिरादरी आहे, उन बारे में तव्हांजो छा चवणु आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त अॼु जेको कंबो बिरादरी जे जेका आहे सो त उहो सदर जेको आहे सो त उहिदेदार जेको आहे इहो चूंडबा, जंहिंमें जेको आहे सो त कंबो बिरादरी जी अॼु जेको आहे सो त इहा क़िस्मत जो हिकिड़ो फ़ैसिलो थींदो, जंहिंमें कंबो बिरादरी हिकिड़ी जेको आहे सो त अमन पसंद क़ौम आहे ऐं उन जे लाइ जेको आहे सो त इहे बिल्कुलु जेको आहे सो त इन जे लाइ जेको आहे सदर हुजणु खपे ऐं उन जी सार संभाल जे लाइ इहो हुजणु खपनि। छो त जेकी इहे असांजी जेकी रेड़ियुनि वारा आहिनि, कंबो बिरादरी जा जेकी मज़दूर आहिनि ऐं वापारी आहिनि, सोशल वर्कर आहिनि ऐं उन में जेको आहे सो त जेकी साहिब हैसियत आहिनि, मां उन्हनि खे अॼु जेको आहे सो त इन हवाले सां जेको आहे सो त पुरज़ोर अपील थो कयां त अहिड़ो माण्हू जेको आहे सो त अहिड़ो सुठो माण्हू चूंडियो वञे जेको असांजे क़यादत कंबो क़ौम जी क़यादत खे जेको आहे सो त उनखे हलाए सघे ऐं उन जी जेको आहे सार संभाल करे सघे। छो त इंसान जेको आहे सो त असांजी क़ौम जेको आहे सो त तमामु जेको आहे त थोरी पोइते पहल आहे ऐं अमन अमान जे लिहाज़ सां, बेरोज़गारी जे हिसाब सां ऐं उन जे मंशियात जो जेको कारोबार हिते शहर में हले थो, इहो शदाद कोट खे तमामु जेको आहे सो त इहो डिस्टर्ब करे छॾियो आहे ऐं इन जे लाइ जेको आहे सो त इहो मां पंहिंजी क़ौम खे, नंढनि खे, वॾनि खे, अदियुनि खे, अमड़नि खे, जेकी बि आहिनि, जेकी मां उन्हनि खे इहो पंहिंजी क़ौम जी जेको आहे सो त हिते हिकु पंहिंजी क़ौम आहे हिकिड़ी ऐं उन्हनि जो जेको आहे सो त एतिरी असांजी क़ौम आहे माशाअल्लाह जो असां जेको आहे सो त ईअं सम्झ त कंबो महल आहे हिकिड़ो, ॿियो न्यू कंबो महल आहे, असांजी तादाद तमामु माशाअल्लाह जेको आहे सो त घणी आहे। इन जे लाइ जेको आहे सो त जेको बि अॼु जेको आहे सो त उहो सदर जेको आहे सो त उहो चूंडियो वञे, अहिड़ो उहो चूंडियो वञे जेको तव्हां सां गॾु जेको आहे सो त थाणनि में गॾु हुजे, तव्हां सां जेको आहे सो त मसइले मसाइल में गॾु हुजे, जेकी तलाकनि जा मसइला आहिनि उन्हनि जे लाइ गॾु हुजे ऐं जेको आहे सो त इहो जेकी बि फलाही कम आहिनि उन्हनि जे लाइ जो उन्हनि में जेको आहे सो त गॾु हुजे। छो त कंबो बिरादरी खे हिकिड़े जेको आहे सो त हॉस्पिटल जी ज़रूरत आहे, कुझु एम्बुलेंसनि जी बि ज़रूरत आहे, जंहिंजे करे जेको आहे सो त असां जेको आहे सो त उन में इनशा जेको असां कोशिशि करे रहिया आहियूं त पंहिंजी तनज़ीम खां जेके इनशा जेको आहे सो त अनक़रीब जेको आहे सो त हिकिड़ो शदाद कोट में डबल मंज़िल जेको आहे सो त हॉस्पिटल जो इन जी संगे बुनियाद जेको आहे इनशा जल्दी रखंदासीं हाणे इनशा। ऐं ॿियो जेको आहे सो त एम्बुलेंसनि जो जेको आहे उहो सिर्फ़ु जेको आहे सो त इनशा कंबो बिरादरी खे तमामु जेको आहे सो त सपोर्ट ॾींदी। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.